दोस्तों अज ड्रामे जी ज़बरदस्त बेहतरीन अपडेट खणी आया आहियूं पंहिंजा वेरी जी। जीअं तव्हां ॾिठो त हसीना बेगम पंहिंजी हिकु शैतानी चाल सां शैतानी दिमाग़ सां कीअं गुलशेर खे ज़हर ॾियारे उहो वरी इल्ज़ाम हणाईंदी या जाबर ते या सिकू ते, ख़ासि करे इहो सिकू ते ई इल्ज़ाम लॻी सघे थो ऐं जाबर खे उहो मुतमइन करे वेंदी आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों हीअ हिकु वॾी चाल खेॾी आहे। नओं खून ज़हर जे हिसाब सां जेको हिन करायो आहे न, हसीना हाणे फासंदी। जी हाँ दोस्तों, छो त सॼा जेका खून थियनि था ज़हर जे हिसाब सां थींदा अचनि था। हाणे सावल ऐं चाकर होशियार थी वेंदा, चवंदा हीउ खून बि ज़हर जे हिसाब सां थियो आहे। पोइ अहिड़े हिसाब सां त इहो कातिल साॻियो ई आहे, इन्हनि जे घर में आहे या जाबेर या सिकू आहे या रुंडे वारा आहिनि। छो त इन्हनि मोह ज़हर इन्हनि ई ॾिनो हूंदो, घर जा त इहे ई भाती आहिनि। पोइ इन्हनि में अगरि कोई कातिल आहे हिकिड़ो त पोइ उन जा जेको आहे रावल खान खे बि उन ज़हर ॾिनो आहे, माना जेका ॿिया क़तल कया विया आहिनि उन्हनि खे बि उन ज़हर ॾिनो आहे, शमशीर खे बि शामिर खे बि उन ज़हर ॾिनो आहे। यानी हाणे ज़बरदस्त रस्तो निकिरंदो, छो त ज़हर वारो कातिल हर चकर बची थो वञे, हिन चकर न बचंदो। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।